अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंकी आई माया पेरियागुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते शिकारपुर भरिसां पुलिस पारां मुक़ाबले दौरान 8 मुबैना ॾोहारियुनि खे मारण जी दावा। फायरिंग जी डेवट में 2 DSP ऐं हिकु एहलकार सख़्त ज़ख़्मी। स्टोरगंज थाणे जी हद मंशुर शाह वटि मुक़ाबले दौरान 8 ॾोहारी मारिजी विया। मारिजी बिलनि में अवेस शेख, यासीन शेख, आसिफ, कुराड़ो शेख, शहजादो, शहमोर, इमदाद ऐं साजिद शेख शामिल। SSP शिकारपुर जो चवणु आहे त ॻुझे इतला ते कार्रवाई दौरान 8 ॾोहारी मारिजी विया आहिनि। ऑपरेशन दौरान DSP गड़ी यासीन, ज़हूर सुमरो ऐं संदसि घरवारी DSP पारस बखराणी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी DSPs खे इलाज लाइ सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पाकिस्तान में पुलिस खातो सभ खां वधीक करप्ट करार। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल सर्वे रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान में टेंडर में करप्शन 2 नंबर ते आहे, 3 नंबर ते अदलिया ऐं 4 नंबर ते बिजली ऐं तवानाई खाते में करप्शन आहे। सैफ खातो 5 नंबर करप्ट इदारो करार ॾिनो पियो। सर्वे रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त पाकिस्तान में शफ़ाफ़ियत में इज़ाफ़ो ऐं करप्शन में घटिताई थी आहे। कम लाइ रिश्वत नथी ॾियणी पवे। 66 सैकड़ो माण्हुनि जी राय बि रिपोर्ट में शामिल। IMF पाकिस्तान लाइ 1 अरब 20 करोड़ डॉलर जी नई किस्त जी मंज़ूरी ॾेई छॾी। फ़ैसिलो काल्ह वाशिंगटन में IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास खां पोइ कयो वियो। बोर्ड जे बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान जी मज़बूत प्रोग्राम जे अमल दरामद ताज़े तबाही कंदड़ बोझ जे बावजूद इस्तेहकाम बरक़रार रखियो आहे ऐं माली ऐं ॿाहिरनि शोबनि जे हालतुनि खे बहितर बणायो वियो आहे। इंडोनेशिया जे सदर जे मान में वज़ीर आज़म हाउस में तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ आयल महिमाननि जो आदरभाव कयो। फ़ौज जे दस्ते मौज़ज़ महिमाननि खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना वॼाया विया। बानी PTI सां अॼु वकीलनि ऐं घर वारनि जी मुलाक़ात जो ॾींहुं। बानी PTI जूं भेणूं बैरिस्टर गोहर ऐं 6 वकील अडियाला जेल वेंदा। को बि कारकुन अडियाला जेल न वञी सघंदो। पार्लियामानी इजलास में फ़ैसिलो। इजलास जी अंदरूनी कहानी ॿाहिरि अची वई। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 1,69,000 जी हद बहाल। डॉलर जी कीमत घटिजी वई। कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहुं स्टॉक मार्केट में वॾी तेज़ी। 100 इंडेक्स में वापार जी शुरूआत में 980 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो रिकॉर्ड। इंडेक्स 1,69,283 पॉइंटुनि ते पहुची वियो। सिंध में 1 महीनो गुज़रण बावजूद अक्सर शुगर मिलुनि कमद जी क्रेशिंग शुरू न कई। आबादगार कमद अघु मुक़रर न थियण ते सरापा एहतजाज। कमद जो बीठल फसल ज़ाया थियण जो ख़दशो। आबादगारनि जो चवणु आहे त गुज़िरियल साल खंड जी क़ीमत 120 रुपया फ़ी किलो हुई। कमद जो अघु 600 रुपया फ़ी मन अदा कयो वियो। हिन साल खंड जी क़ीमत 200 रुपया फ़ी किलो हुजण बावजूद शुगर मिलूं कमद जे फ़ी मन ते 400 रुपया अदा करे रहियूं आहिनि। शाहपुर जहानिया वेझो दौलतपुर शाख मां 5 ॾींहं पुराणो लाश हथ। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो। नज़ीर मरी 5 ॾींहं अॻु गुम थी वियो हो। अॼु संदसि लाश शाख मां आयो आहे।